बाबा साईं, मां रंधिणे में हुयसि, चांहि पे ठाहिया, हिकु कप पंहिंजे लाइ ऐं शाज़ेब जे लाइ। जीअं ई मां चांहि ठाहे ॿाहिरि आयसि त मूं ॾिठो को निकाह पोश माण्हू हुयो जेको शाज़ेब ते फायर पियो करे। ऐं जीअं ई मां डोड़े शाज़ेब वटि आयसि तेसि ताईं हू निकाह पोश भॼी वियो। छा उहो माण्हू दिलावर हो? दिलावर? बाबा साईं, इहा ॻाल्हि पक सां नथी चई सघां, पर हा, कद बुत दिलावर जहिड़ो हुयुसि। हिनजो मतलब त तोखे भी शक आ? पक न आहे न? जी बाबा साईं, पक त न आहे। मीरा, अलाए छो मूंखे लॻे थो त शाज़ेब जो कातिल दिलावर न आहे। अलाए छो मां दिलावर जी सच्चाईअ जो क़ाइल थी वियो। अलाए छो, पर जॾहिं कातिल जी होशियारी ऐं चालाकी थो ॾिसां त लॻे थो एतिरी होशियारी ऐं चालाकी वारो कातिल दिलावर खां सवाइ ॿियो केर बि नथो थी सघे। मीरा, मूंखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन मसइले में मां मुंझी पियो आहियां। बाबा साईं, बेशक अवां परेशान आहियो, तोड़े जो सरदार आहियो, ताक़तवर आहियो, पर पोइ बि मां अवां खे हिकिड़ी सलाह ॾींदसि। चओ, कहिड़ी सलाह? बाबा साईं, के मसला अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके हल न आहिनि थींदा। उन्हनि खे माण्हू वक़्त जे हालतुनि ऐं रहम करम ते छॾे ॾींदो आहे। अवां सब्र कयो, शाज़ेब जे क़त्ल जो मसलो रब साईं ते छॾे ॾियो, पोइ तव्हां ॾिसजो, तव्हांजे अंदर जी बेकरारी बि ख़तम थी वेंदी ऐं कातिल बि पाण ई पधरा थी पवंदा। ठीकु आहे मीरा, मां कोशिश कयां थो। बाबा साईं, तव्हां यकीन छो नथा कयो? मूंखे त इहा ख़बर बि कोन हुई त मामा शरीफ़ इहे पैसा आंदा किथां। मूंखे बसि चई त शेरू खे आज़ाद कराए। मूं शेरू खे आज़ाद कराए छॾियो। आवाज़ जेको हुयो तुंहिंजो मामू आहे न मामू, कॾहिं इहो तोखे वॾे वहल में विझंदो। अबाई तुंहिंजो सॼण आहे, तूं सम्झी नथो? हा बाबा साईं, मूंखे त इहो सम्झ में ई नथो अचे त केरु मुंहिंजो सॼण आहे ऐं केरु दुश्मन। तव्हां जेके मूंसां वैल कया आहिनि उहे मूंखां विसरिया न आहिनि, ऐं मामा जेकी मूं ते महर कई आहे उहा बि मूंखे यादि आहे। पर तुंहिंजे हिननि हरकतुनि जे करे मुंहिंजा त पैसा विया न। आख़िर केसि ताईं मां तुंहिंजूं चटियूं भरींदो रहंदुसि? बाबा साईं, पैसा त मां हिन बंगुल जे पेट मां ऐं हिन बंगुल ऐं शामीर जो अहिड़ो असर कंदुसि जो ॾेह खे ॾस। तव्हां पैसनि जो फिक्र न कयो बाबा साईं, ये पैसा तव्हांखे मिलंदा ऐं ज़रूर मिलंदा। बंगुल ख़ान सां वॾो धोखो कयो आहे। दरिया ख़ान सां धोखो माना मौत खे भाकुर, न इहा बंगुल मुंहिंजी दोस्ती तुंहिंजी हाणे दुश्मनी ॾिसंदो ॾींहं में तारा। बाबा साईं, मां पाण इन बंगुल खां हिसाब किताब वठंदुसि। तव्हां रुगो ॿ ॾींहं सब्र कयो। हा हा, अॼुकल्ह इलेक्शन जो दौर लॻो पियो आहे, वठोठा लॻी पई आहे, गाॾियूं थी डोड़नि, सिफारिश थी अचनि, पर कंहिंजी हिमायत कयो कंहिंजी न कयो, नाराज़ बि कंहिंखे न आहे करणो। बाबा साईं, मां तोसां पोइ थो ॻाल्हायां। बाबा साईं, बेगे ते खूनी हमलो थियो आहे। छा? बेगे ते हमलो? इन गुख्ताम खे कंहिं मारियो आहे? खुदा बख़्श, बेगो किथे हो? ऐं हा, किथे मारियोसि? पुछड़ी वारी बनीअ ते हो बाबा।
ड्राइवर खे चओ त गाॾी कढे, पाण ओॾा हलांदासीं। बाबल साईं, बेगो बची वियो आहे। ॻोठ वारा खेसि अस्पताल खणाए विया आहिनि। हेलो, हाँ सूबेदार सुखिया। अदावड़ा दिलावर खां सवाइ ॿिए कंहिंमें जुरत ई नाहे जो शाहज़ेब खे मारे सघे। बस दुआ कर त दिलावर खे गेले अची सरदार वटि पेश कयां। हाशिम सुठो कई जो तो दिलावर खे न मारियो। अञा असांखे पक न आहे त वाकई दिलावर कातिल आहे। अदावड़ा मूंखे पक आहे तोणे जो मूं वटि को सबूत कोन्हे को, पर मुंहिंजी दिलि चवे थी त शाहज़ेब जे क़त्ल में सिधी या अण सिधी तरह दिलावर जो हथ ज़रूर आहे। हाशिम, दिलावर तुंहिंजो भाउ आहे। हू सालनि खां शाहज़ेब जहिड़े कंधार खे मारे विधो। हाशिम, दिलावर असांखां परे न वेंदो। अजायो तूं दिलावर जे पोयां वक़्तु न विञाए। किथे ईअं न थिए जो शाहज़ेब जा असुल कातिल बची वञनि। अदा, जेकॾहिं शाहज़ेब जे क़त्ल में दिलावर जो हथ आहे त हू बची न सघंदो। खून ऐं खथोरी कॾहिं बि न निकिरंदा। कॾहिं न कॾहिं शाहज़ेब जा कातिल ज़रूर ज़ाहिर थींदा। हाशिम, इहो कमु तूं सरदार साईं ते छॾे ॾे। हल त बेगे जी तबियत हली पुछी। मीरा, मासड़ बेगो ज़ख्मी थी वियो आहे। छा बेगो ज़ख्मी थी पियो आहे? इन अलालोक माण्हू खे कंहिं मारियो आहे? मीरा, शेरू मछरजी पियो आहे। वते तो वाट वेंदड़ माण्हुनि खे मारींदो। मासड़ बेगे खे बि गोली हई अथई। हू बि ज़ख्मी आहे ऐं मूंखे बि मारे छॾींदो। तूं फिकर न कर राजू, मां सरदार साईं सां ॻाल्हाईंदसि। इहो शेरू पाण खे सम्झे छा थो? हाणे इहो घणो वक़्तु ज़िंदा रही कोन सघंदो। मूं सरदार साईं खे बि चयो आहे ऐं तोखे बि चवां थी त हिन शेरू जो को बंदोबस्तु कर, न त इहो मुंहुं शेरू अलाए केतिरनि माण्हुनि खे मारींदो। तूं सरदार साईं खे चयो आहे न, सरदार साईं कोल जो सचो ऐं वाइदो जो पक्को माण्हू आहे। हाणे उहो शेरूअ खे कोन छॾींदो। मीरा, दिलावर बि पंहिंजे तर में अची वियो आहे। छा दिलावर? हा मीरा, दिलावर जंहिंखे तो दिल जी धरती तां दिल बदर करे छॾियो हो ऐं हाशिम खेसि ॻोठ बदर करे छॾियो हुयसि ऐं हालतुनि खेसि तर बदर करे छॾियो हुयसि, उहो दिलावर मोटी आयो आहे। राजल, दिलावर खे ऐं मूंखे पंहिंजे मुक़दर रोलायो आहे। असांजी क़िस्मत में त ख़ुशियुनि जो खातो ई नाहे। पोइ बि असां सुंदर ऐं सुहिणा सुहिणा ख्वाब ॾिठा। ख्वाब साबिया न थिया ऐं पोइ असां रुली वियासीं। मीरा, दिलावर तो मासूम आहे। उहो शाहज़ेब जो कातिल नथो थी सघे। पर कातिल त आहे। हिन मीरा जे एहसासनि जो, हिन मीरा जे जज़्बनि जो, मीरा जे ख्वाबनि जो। मीरा, दिलावर खे न्यापो कर त शेरू खे माराए छॾे या बदलाए छॾे। राजल, मीरा पाण मोहल आहे ऐं वञी चओ दिलावर खे त मीरा मरी वई आहे। हाणे वञी दिलावर खे चओ त हितां हलियो वञे। ऐं हा, महिरबानी करे तूं बि हितां हली वञ। हली वञी ता राजल, मां चवां थी हली वञी ता ऐं मूंखे अकेलो छॾे ॾे।
सरदार साहब बेगो बची वियो आहे, पर वेचारे सां जुठ ॾाढी थी आहे। सूबेदार सुखिया, मूंखे वेचारी बसरा जो दुख आहे ऐं परेशानी आहे। हुन वेचारी जो केर बि कोन्हे। हाँ सरदार साहब, अल्लाह जी ज़ात बेनियाज़ आहे। हुन वेचारे जूं टंगूं अॻु में ई टीड़ियल हुयूं, हाणे त ॿांह बि फिरी वियसि। सूबेदार सुखिया, इन्हीअ शरीफ़ ऐं शेरूअ खे अहिड़ो त सोखो कर जो सालनि ताईं साहु न खणी सघनि। हाँ सरदार साहब, मां पाण इहो ई पियो सोचियां त FIR खे आख़िरी शिकिल ॾेई ऐं पोइ कार्रवाई कयूंसि। सूबेदार सुखिया, हाणे ॿुध, हाशिम ऐं बसरा खे फरियादी कर। इन्हीअ शेरू, शरीफ़ ऐं गुलज़ार ते सिधी सही FIR दाख़िल कर। बस इन्हनि टिनी खे जेतिरो जल्द थी सघई लाकअप में बंद कर, न त अलाए केतिरनि ग़रीबनि जा घर उजाड़े छॾींदा। हाँ सरदार साहब, इहो कमु त थी वेंदो, पर मुंहिंजे इन्फॉर्मर मूंखे इतला ॾिनो आहे त दिलावर बि हिन जूअ में आहे। केतिरनि ई माण्हुनि दिलावर खे अखियुनि सां ॾिठो आहे ऐं शाहज़ेब खान जे कातिलनि जी बि अञा ताईं का बि ख़बर न आहे। सूबेदार सुखिया, तूं पंहिंजी ड्यूटी कर। जेको घुर्बल आहे जवाबदार, हुनखे फौरन गिरफ़्तार कर। ऐं हा, रुगो एतिरो कजांइ त कंहिं बि बेगुनाह सां नाइंसाफ़ी न थिए। ठीकु आहे सरदार साहब, हाणे मूंखे इजाज़त, मां वञा। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। केतिरनि ॾींहंनि खां पोइ आई ॾाढी का दिलि जी पकी आई। अहिड़ी ॻाल्हि न आहे अदी, मुंहिंजी दिलि त तुंहिंजे सीने में धड़कंदी आहे। ससी, बाबा कीअं आहे? ठीक त आहे न? बाबा त मुंहुं ॾेखारण खां बि वियो आहे, मिलण बि कोन थो अचे त मां बाबा खे ॾिसी उन मां सिकल आहियां। ससी, बाबा मूंखां नाराज़ त न आहे न? न अदी, बाबा छो तोसां नाराज़ थींदो? बाबा बिल्कुलु ठीकु आहे ऐं तोखे हर वक़्तु यादि कंदो आहे। राजल, ओ राजल, ससी लाइ चांहि त खणी अच। अदी, अदा दिलावर न ॻोठ जे आसपास ॾिठो वियो आहे। हाँ ससी, मूंखे ख़बर आहे। अदी मीरा, लॻे थो त अदा दिलावर तोखां बिना रही कोन सघंदो। ससी, हाणे दिलावर सां मुंहिंजो को बि रिश्तो न आहे। बस अदी, मूंसां इहे ॻाल्हियूं न कर। मूंखे सभु ख़बर आहे, छो जो मां तुंहिंजी भेण आहियां। मूंखे सभु ख़बर आहे त तुंहिंजी दिलि शादी खां अॻु में ई अदा दिलावर जी हुई ऐं अॼु बि तुंहिंजी दिलि अदा दिलावर जे लाइ थी धड़के ऐं हो बि तोखे नाहे विसारे सघियो। अदी, अदा दिलावर जी दिलि तोसां ई आहे, तॾहिं त सिर तिरीअ ते रखी हिते घुमंदो थो वते। ससी, शायद तूं सच थी चवीं, पर इहो बि सच आहे त मूं पंहिंजे दिलि जा दरवाजा बंदि करे छॾिया आहिनि। दिलावर जी यादुनि खे मूं दफ़न करे छॾियो आहे। अदी मीरा, दिल में रहण वारा कॾहिं बि दिलि मां निकिरी कोन सघंदा आहिनि। अदी मीरा, मूं ॿुधो आहे त औरत पंहिंजो पहिरियों प्यार कॾहिं बि दिलि मां नाहे विसारे सघंदी। छॾ दिलावर खे, तूं पंहिंजे जमाल जी ॻाल्हि कर। ॿुधाए त अदो जमाल कीअं आहे? अदी मीरा, जमाल वेचारो त मूंसां मिलण लाइ सिके पियो, पर मां छा कयां, बाबा मूंखे हुन सां मिलण ई नथो ॾे। ससी, बस कुझु ॾींहुं सब्र कर, मुंहिंजी इद्दत पूरी थिए पोइ मां तोखे जमाल सां पाण मिलाईंदसि। तोखे ऐं जमाल खे हमेशा हमेशा जे लाइ मिलाए छॾींदसि। तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराईंदसि। चङो अदी, हाणे मां हलां थी, ॾाढी देरि थी वई आहे। हाँ, वञा थी? न, इते ई हुज, चांहि पी पोइ वञजाए।
अजी चाय ॿिए दफ़े पीअंदमि, ॾाढी देरि थी वई आहे। ससी अञा त तुंहिंजी सिक बि न लथी हुई। मां वरी ईंदमि। ठीकु आहे आजी? ठीकु आहे। दलाल कादन के मुझे न्यापो ॾेई आए या? हाँ रेस मां कादन के तव्हांजो न्यापो ॾेई आयुसि, रुगो न्यापो ई न पर उनखे पैसा बि पासे आयुसि। ओए एतिरी देर छा लाइ कई अथई? लॻाईसि फोन। कादन कम अहिड़ो कबो जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। हाँ रेस काल वञेसि पई। हाँ जानी छा हाल आहे? जानी जा सका बहादुर खान तो ॻाल्हायां। मुंहिंजे कम जो छा थियो? जानी मां हींअर रईस अमीर खान सां गॾु आहियां। असां मुंडारी ज़मीन ते पिया वञूं। मां तोसां पोइ मिलंदुसि। ठीकु आहे। अरे कादन कंहिंजी फोन हुई? रईस अमीर खान मिड़ई का दोस्त रूह खे था विंदरायूं। मतलब तो तू कोन सुधरंदे। ठीकु आहे अच देरि थी वई आहे त हलो। छा थियो रेस? जलाल पंहिंजो कमु थी वियो। हल थाली इन शामीर खे सुठी फे ॾेई। हाजी शरीफा ॿी ख़बर ॿुधी अथई? छा थियो आहे गुलज़ार? वरी को नओं ममण मचो आहे छा? वॾो ममण मतो अथई। ॿियो छा आहे? अड़े ॿुधाई छो कोन थो त छा थियो आहे? असां साजिद खे अगवा करे बंगुल खां भुंग वरितो हो न। हा बंगुल बहादुर खान खे अगवा करे दरिया खान खां एतिरो ई भुंग वरितो अथई। छा? ने जो मतलब त बंगुल जा ॾींहं पूरा थी विया आहिनि।